जी तो नाज़रीन रतो दर मां तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त वहीदा अवलत सोबत अली भट्टी चयो आहे त मां पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां सरफराज़ सियांच सां कोर्ट में निकाह कयो आहे ऐं मुंहिंजे मथां कंहिं बि क़िस्म जो ज़ोर ज़बरदस्ती नाहे ऐं मुंहिंजो वाल साहब सरफराज़ जे वाल साहब खे हिरासत करे ऐं कूड़ियूं एफ.आई.आर. दर्ज कराए रहियो आहे ऐं मां रिक्वेस्ट थी करियां एस.एस.पी. लाड़काना DIG लाड़काना खे त सरफराज़ सियांच जे भाइरनि ऐं उन्हनि जे मथां कूड़ियूं एफ.आई.आर. रद्द कयूं वञनि ऐं संदसि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जाग न्यूज़ रतोदरो रिपोर्टर अब्दुल वहीद जोयो। फादर ने मुसरत अली भाई मुझे चवण जो मतलब इहो आहे त मां पंहिंजे राज़ सां मैरिज कई आहे। मूंखे को ज़ोर ज़बरदस्ती न कई आहे सरफराज़, का बि ज़ोर ज़बरदस्ती न आहे। मां पंहिंजी ख़ुशी सां निकिरी करे हिन सां मैरिज कई आहे। हाणे मुंहिंजे वालदेन हिननि जे वालदेन ते सख़्ती रखी आहे त असांजी अगवा करे वियो आहे। अगवा कुझु बि न आहे, मूंखे हिन अगवा न कयो आहे। मां पंहिंजे राज़ सां घरां अची करे हिन सां मैरिज कई आहे। ऐं मुंहिंजे चवण जो मतिलबु हाणे इहो आहे त हिन जे वालदेन खे गिरफ़्तार कयो वियो आहे। प्लीज़ इहे कूड़ियूं एफ.आई.आर. नाकाम कयूं वञनि। हिननि जे वालिद खे हिन जे ब्रदर खे आज़ादु कयो वञे। मूं ते हिननि जी को बि ज़ोर ज़बरदस्ती न आहे। मां पंहिंजी ख़ुशी सां निकिरी करे हिन सां निकाह कयो आहे। हिन ज़ोर ज़बरदस्ती कुझु बि न आहे। एस.एस.पी. लाड़काना DIG लाड़काना की मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त प्लीज़